अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां आहियां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। आरम्स जो सामूंडी लंघ खोराइण में मदद न करण ते अमरीकी सदर दुनिया खां नाराज़। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त नेटो जे दिफ़ा लाइ अरबें डॉलर ख़र्च कयो, पर असांजे दिफ़ा लाइ केर बि मौजूद न आहे। बरतानवी वज़ीर आज़म मूंखे मायूस कयो आहे। स्टारमर खे ॿुधाए छॾियो आहे त जंग खटण खां पोइ अवां जे जंगी जहाज़नि जी ज़रूरत न आहे। ओवल ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो त चीन जो दौरो करणो आहे त मूंखे अमरीका में रहणो पवंदो। चीन जो दौरो हिकु महीनो मुलतवी करण जी दरख़्वास्त कई आहे। ईरान ख़ार्ग ॿेट ते हमले जी सूरत में भरपूर ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾियण जो चिता ॾेई छॾियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त जंहिं मुल्क मां ख़ार्ग ॿेट ते हमलो थींदो उन जे तेल वारनि मर्कज़नि ते जवाबी हमलो कंदासीं। ईरानी फ़ौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त ईरानी फ़ौज जॾहिं बि कंहिं मामले में वार्निंग ॾींदी आहे त उन ते अमल बि कंदी आहे। बरतानिया ऐं ॿियनि मुल्कनि खां पोइ यूरोपीय यूनियन बि विच ओभर जंग में शामिल थियण खां इनकार करे छॾियो। परॾेही वज़ीरनि जे इजलास बैदि आबनाई हरम्स ऑपरेशन में हिसो न वठण जो फ़ैसिलो। बयान में चयो वियो आहे त तकरार जे ख़ात्मे लाइ सफ़ारतकारी बहितरीन रस्तो आहे। ऑपरेशन ग़ज़बुल हक़ जारी। पाक फ़ौज अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमला। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब पाक फ़ौज 16 मार्च जी राति काबुल ऐं नगरहार में अफ़गान फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो। पाक फ़ौज काबुल में ॿिनि हंधनि ते टेक्निकल सपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर ऐं एमुनेशन स्टोरेज खे तबाह करे छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि जो वधीक चवणु आहे त पाक फ़ौज पारां नगरहार में 4 हंधनि ते मिलिट्री ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बनायो। हिन वक़्तु दुनिया में जंगी हालतूं आहिनि, पर केर बि पाकिस्तान ना मेरी अख सां नथो ॾिसी सघे। कराची में पीपल्स बस सर्विस जे नए रूट जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील मेमन वधीक चयो त पीपल्स पार्टी आवाम सां कयल वाइदा पूरा करे रही आहे। ट्रांसपोर्ट जे शोबे में बहितरी आंदी पई वञे। कराची में मेगा तरक़ियाती मंसूबा जारी आहिनि। पान सैदाबाद वेझो मुसाफ़िर कोच कल्टी, 3 ॼणा फौत, 30 खां वधीक ज़ख़्मी। ख़ुदाबाद भरिसां इंडस हाईवे ते खौफ़नाक हादसो। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फौतुनि जी नींगरी ज़ुलेखा सोलंकी ऐं बिलावल बख्शी तौर सुञाणप। ज़ख़्मियुनि में अमीरा बख्शी, सारा, महक, समीना ऐं ॿिया शामिल। कुझु जी हालत नाज़ुक। ज़रियनि जो चवणु आहे त लाड़काने खां कराची वेंदड़ कोच ड्राइवर खे निंड अचण सबबि उल्टी थी पई। हैदराबाद में घर के बाहर 3 भाइर भेनरूं सड़ी फौत। कासिमाबाद में अली पैलेस चौक भरिसां दुकाननि मथां ठहियल घर में ओचितो बाहि भड़की उथी। वाक़े में 3 भाती मौक़े ते सड़ी फौत थी विया। रेस्क्यू अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। फौतुनि में नदीम सिद्दीकी जूं 2 धीअरूं ईफ़ा मरियम ऐं पुटु शाहनवाज़ सिद्दीकी तौर सुञाणप। नारी ईफ़ा सिद्दीकी एतिकाफ़ में वेठल हुई। घर मुकमल तौर ते सड़ी वियो। रेस्क्यू अमले मूजिब बाहि शॉर्ट सर्किट सबबि लॻी, जंहिं अखि छिंभण सां ई सॼे घर खे लपेट में आणे छॾियो। रोडी वेझो जागीरानी धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो, नौजवान क़त्ल। दोबार थाणे जी हद में धुरनि विच में हलंदड़ तकरार तेज़। हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में नौजवान हामिद जागीरानी मारिजी वियो। वातड़ू औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। धुरनि में 1.5 साल अॻु मेंह चोरीअ तां शुरू थियल तकरार में 20 खां वधीक माण्हू क़त्ल थी चुका। वर्कशॉप में जोगियुनि जो पुलिस ज़ियादतुनि ख़िलाफ़ मुरलियूं वॼाए एहतजाज। एहलकारनि पारां तंग ऐं गिरफ़्तार करण ख़िलाफ़ जोगी रोडनि ते निकिरी आया। जोगियुनि जे वॾे अंग प्रेस क्लब आॾो ॻिचीअ में नांग विझी अनोखो एहतजाज कयो। मीडिया आॾो दाहींदे जोगियुनि चयो त पुलिस पिनण बि नथी ॾिए, गिरफ़्तार करे रिश्वत वरिती वञे थी। पैसा न ॾियण ते पुलिस हिक जोगी खे जेल मोकिले छॾियो आहे। इंसाफ़ कयो वञे।